मुंहिंजे मकाले जो उनवान आहे सिंधी ऐं दरावड़ी ॿोलियूं हिकु तक़ाबली जाइज़ो। हिन में मूं दरावड़ी ॿोलियुनि जे मानाउनि ते सिंधी में मौजूदु दरावड़ी ॿोलियुनि जा लफ़्ज़, उन में तामिल, तेलुगु, गोंदी, कनंद, मल्तो जेके बि ॿोलियूं आहिनि नंबर वाइज़ उन्हनि जा लफ़्ज़, उन्हनि जूं मानाऊं, उन्हनि जे मुख़रजनि, ग्रामर ऐं ॿियनि हिकु जहिड़ाइनि ते जेको आहे सो हुन में मूं बहस कयो आहे। अलाए फस्ट उनमें हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि मूंखे साम्हूं आई जंहिंजो मां ज़िक्र कंदो वञा। हिन में प्रोटो ड्रेविडियन लैंग्वेज याने ड्रेविडिज लैंग्वेज जिसके अॻु में दरावड़ी ॿोलीअ में लफ़्ज़ मिले थो सिंत। सिंत उहो याने 3300 क़बल मसीह खां याने सेकंड मिलेनियम इंडस वैली सिविलाइज़ेशन जेका असीं चऊं था, सिंधु तहज़ीब चऊं था या मोहन दड़े जी तहज़ीब चऊं था, इन दौर खां अॻु में जेका प्रोटो ड्रेविडिन याने पहिरियां दरावड़ी दौर खां पहिरियां, उन में मुंहिंजे लाइ हवाला जेके आहिनि से कृष्णा मूर्ति आहे, स्टीवर सेनफर्ड ऐं आस्को पारपोला जंहिंजा किताब आहे। उन्हनि ॿिन्ही जा किताबनि जा नाला जेके आहिनि उहे आहिनि दी ड्रेविड लैंग्वेजिस ऐं आस्को जो आहे दी रूट्स ऑफ हिंदुइज़म। उन्हनि में हुन लफ़्ज़ ॾिना आहिनि सिंत प्रोटो ड्रेविडियन लैंग्वेजिस में। उनखां अलावा मां इन खे सिंत जीअं सिंती रोमा जेके चवंदा आहिनि वी आर सिंतीज़, याने क़दीम ज़माने में इहो चई सघिजे थो त सिंध जो नालो सिंत हुजे ऐं हुन सिंत जी माना खजी हूं ॾिनी आहे, पर मां इहो चई सघिजे थो त उहो खजीअ जो जेको वण वारा जेको आहे माथिरी आहे, जेको इलाइक़ो आहे, उहो सिंध ई थी सघे थो जिन खे हुन सिंत सॼो। ऐं साॻे ई लफ़्ज़ थोरी फोनेम या फोनेटिक चेंज खां सोतियाती तब्दीली सां दरावड़ी ॿोलियुनि में गोंदी में सिंध या सिंध या हिंद या इंड, कुवी ॿोली में सिंध या सिंध ॾाखिणी दरावड़ी ॿोली आहे। परजी जेका मरकज़ी दरावड़ी ॿोली ॼाणाई वई आहे उनमें सिंध इहो सी जेको उचार आहे अचण सां जो जेको असो उचार आहे। ऐं गद्दाबा में सिंध, तेलुगु में इद ऐं हिकिड़ी ॿी दरावड़ी ॿोली आहे जंहिंमें सिंधी। याने असां इहो चई सघूं था त सिंधु तहज़ीब या हड़प्पा जंहिंखे असीं चऊं था उन दौर में सिंध या सिंध लफ़्ज़ मौजूदु हो दरावड़ी ॿोलियुनि में, ऐं उहो सिंध उन वादीअ खे सॼियो वियो जंहिंमें उहे दरावड़ी ॿोलियूं रहंदियूं हुयूं। आस्को पारपोला अञा हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि आहे जेका कवाटी लफ़्ज़, काणो लफ़्ज़ प्रोटो ड्रेविडिन ते अचो तव्हां। इन में लफ़्ज़ प्रोटो ड्रेविडिन में वेर, वेरी, काती, कवाटी, आई थिंक इट इज़ अ लोड बियरर सिंबल ऑफ इंडस स्क्रिप्ट। कवाटी कुल्हे ते काठी जेका हूंदी आहे उनखे बार या पाणी भरण जे लाइ उहो लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे कवाटी, जेको प्रोटो ड्रेविडियन लैंग्वेजिस में आहे। काना अॼु बि उन्हनि वटि कन जेको असुल में ब्राहवी में खन माना अखि, हिते काना या काणो हिकु अखि वारो जेको प्रोटो ड्रेविडियन लैंग्वेज जो लफ़्ज़ आहे जेको पोइ दरावड़नि वटि बि मुरविज रहियो। इन करे उनखां अलावा जेके असां दरावड़ी ॿोलियूं आहिनि जेके लफ़्ज़ प्रोटो ड्रेविडियन लैंग्वेज में कवाटी ऐं थोरो इन में थोरो चेंज थी वियो आहे, वेरी, वीरी, विथी, विछोटी, जंहिंजी इस्तिलाही माना वीरी या विथी हिकिड़ी कंहिं स्पेस कंहिं भित में ॾार या कंहिं में विथी हुजे, ऐं ॿी लफ़्ज़ी माना ऐं इस्तिलाही माना किन कुटुंबनि में, ख़ानदाननि में, दोस्तनि में हिकिड़ी वीरी या विथी या
हिकिड़ो तसादुम या हिकिड़ो इख़्तिलाफ़ बि उनजी माना निकिती। अम्मा, बाबा, बा या ॿिया लफ़्ज़ काफ़ी जेके ही तामिल सिंधी का थोरो इन में लफ़्ज़ वीरी तामिल में साॻो प्रोटो लैंग्वेज वारो सिंधी लफ़्ज़ विथी या वीरी मौजूदु आहे। कनंदा जेका ड्रेविडियन लैंग्वेज आहे उन में प्रीत प्रीत साॻो लफ़्ज़ सिंधी में मौजूदु आहे लव प्यार। उनखां अलावा कनंदा में लफ़्ज़ कारी ब्लैक या अम्मा मदर तरकारी सब्ज़ी जेको चऊं था। उनखां अलावा जेका आस जेको प्रोटोटाइपिकल वर्ड आहे जेको सिंध में हिन दरावड़ी ॿोली लफ़्ज़ में मौजूदु आहे आस उमेद डिज़ायर उहो सिंधी में बि अॼु मौजूदु आहे। उनखां अलावा ॿियनि ॿोलियुनि में बि उहे साॻा लफ़्ज़ उर्र अकाद जो हिकिड़ो शहर उहे ॻाल्हि यादि आई जीअं मां सवेर पे कई त आस्को पारफोला चयो त दरावड़ी ॿोलियुनि में हिकिड़ी घणियूं ॿोलियूं ॻाल्हायूं वेंदड़ियूं द रूट्स ऑफ हिंदुइज़म में हू लिखे थो त दरावड़ी दौर में दरावड़ी खोड़ ॿोलियूं ॻाल्हायूं पिए वियूं पर उन्हनि मां हिकु अहिड़ी वॾी हुई जंहिंजी लिखत हुई ऐं उन जो हवालो ॾिए थो त अकाद यानी सुमेर ऐं मेलोहा मेलोहा जे लाइ हुननि इहो चयो आहे त सिंधु हिंदुस्तान या सिंध में जंहिंमें हुन चांहूं जो दड़ो बि ॾिनो आहे हुनजे भरिसां माना इंडस जेका आहे सा वादी माथरी इंडस वैली ऐं मूं हुनखे उहो अलॻि बहस आहे पर मूं हुनखे जेको मेलोहा या मेसोपोटेमिया मेलोखा चयो आहे। इहो मेलोहा जेको आहे उहो वादी सिंध आहे ऐं हिंदुस्तान वारा कमु कंदे हुनखे पंहिंजो करे था वञनि पर इहो मेलोहा जे लाइ दानी जो बि इहो चवणु आहे त इहो मलाह मां निकितल आहे। मुमकिन आहे त इहो मलाह लफ़्ज़ यानी जंहिंजो वापार जे हवाले सां जंहिंजी हिकिड़ी मोहर मिली आहे सिलेंडर जेका हिकिड़ी मोहर मिली आहे शू इलिशू जी उन मोहर ते इंडस स्क्रिप्ट उकुरियल आहे जेको मेलोहा सां तालुक़ु रखे थो ऐं मेलोहा सिंधु माथरी में आहे त माना इहो इंडस सिविलाइज़ेशन जेको मलाहे खे मां इहो इहा मुंहिंजी राय आहे जेको मुंहिंजो किताबु छपजी चुको आहे हुन में मौजूदु आहे त मलाहे मुहाने मुहाणो सिंधी लफ़्ज़ आहे मुहाणे इहो तब्दील थियणु मुमकिन आहे त मुंहें थियो हुजे ऐं मोहन सॼो हुजे इहा हिकिड़ी मुंहिंजी राय आहे या को बि हुनखे अॻिते वधाए रद्द करे सघे थो। सो बहर सूरत मां मुख़्तसिर हिन खे कयां थो त सभिनी सिंधी यानी दरावड़ी ॿोलियुनि में उनखां अलावा हिकिड़ी विसुर्गी ते साईं जेको साहब करे वियो मां उन बहस में नथो पवणु चाहियां। बिरोही जेको लफ़्ज़ आहे झल यानी बंदि कंहिंखे ॾिबो आहे बिरावी दरावड़ी में बि शुमारु कई वञे थी ऐं कुझु माण्हू बिरावी पाण खे बलोच सम्झनि था पर उन में हेल्थ इहो उचार असुली आहे हेल्थ पर हेठि बि चवंदा आहिनि जंहिंखे हेल्थ बकरी मेल्ट हिते लिखत में मूंखां ड्रेल अची वियो आहे इहो रिढ ऐं अहिड़े नमूने सां घ जेको आहे इहो खन माना अखि। सो मुख़्तसिर तौरु इहो हुन मूंखे इशारो ॾिनो लॻो महिरबानी ते अचो। सो मुख़्तसिर तौर ते इहो त पहिरीं सिंधी ॿोली दरावड़ी ॿोली हुई सिंधु माथरी जे दरावड़ी ॿोली हुई उनखां पोइ आर्याई ॿोलियुनि जे असर जंहिंजे लाइ बि मूं लिखियो दी रूट्स ऑफ सिंधी लैंग्वेज इन वैदिक पीरियड उन ॿोलियुनि खां अलावा अरबी ऐं फ़ारसी ऐं इस्लामी ज़बाननि जे लफ़्ज़नि जे अचण जे करे सिंधी ज़बान खे आर्यन ग्रुप ऑफ लैंग्वेजिस में शुमारु कयो वियो पर मुंहिंजी राय आहे त बुनियादी तौरु ही दरावड़ी ॿोली हुई। तव्हां सभिनी जी महिरबानी।